नवाज न्यूज़ में भलीकार आवाया संझा सैयद शामिल तनासी हेडलाइंस। सिंध असेंबली मुखालिफ धुर जी सख्त गोड़ बावजूद नए माली साल की बजट अक्सरियती राय से मंजूर करे वरती। वरी वजीर सैयद मुराद अली शाह की तकरीर दौरान मुखालिफ धुर जो फुल हंगामो, मुखालिफ धुर जो एहतजाज, स्पीकर की डाइस जो ठहराव। मुखालिफ धुर के एहतजाज सबब स्पीकर इजलास सूमर ताईं मुलतवी करे छडियो। सूबाई वजीर नासिर हुसैन शाह चवे तो असेंबली नए माली साल की बजट की मंजूरी दिनी है। स्पीकर मुखालिफ धुर के तकरीर करण खां 2 ॾींहं दिना। मुखालिफ धुर बजट के अमल में का दिलचस्पी न वरती। टैक्स फ्री बजट पेश थियण ते आवाम के वाधायूं दियां थो। सिंध में सनतुन जूं पैदावारी सरगर्मियों मुअतल आहिनि। वफ़ाक पाण खां पोइ सिंध के गैस जो नुक़सान ॾेई रहियो आहे। सिंध में गैस जो हथरादू बहरान पैदा कयो पियो वञे। सिंध सरकार अॼु अवाम खां लातालुकी जो इज़हार कयो। मुआशी दहशतगर्दन असेंबली में जमहूरी कदरन के कत्ल कयो। पीपी हिकु भेरो ॿीहर अॼु बाइकी थी वई आहे। मुखालिफ धुर अॻवान हलीमा दिल शेख जो मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं हुकूमती धुर ऐवान में किरियल हरकत कई। हसनैन मिर्ज़ा जो चवण हो त मुखालिफ धुर पंहिंजो किरदार अदा करण की पूरी कोशिश कई। पीपी जी हरकत सां जमहूरियत जे तसलसल के नुक़सान पहुतो आहे। सिंध में जरदारी खानदान की आमरीत लागू है। सिंध में जमहूरी उसूलन की पासदारी न पई थिए। पीपी 24 कलाक जमहूरियत जो विर्द करे थी। ऑपोजिशन लीडर के बजट तकरीर खां रोकियो वियो। सिंध में PAC ते कब्जो कयो वियो है। तो वारे वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट। बलूचिस्तान में सिबी के इलाके संगान में दहशतगर्दन जो FC ते हमलो। 5 जवान शहीद एहलकार में लांस नाइक, बशीर अहमद लांस नाइक, हिदायतुल्लाह हवलदार, जफर अली लांस नाइक, नासिर अब्बास और सिपाही नूरुल्लाह शामिल। ISPR मौजूद दहशतगर्दन की गिरफ्तारी लाए सर्च ऑपरेशन जारी है। दहशतगर्दन जूं बुज़दिलाणियूं कार्रवाइयूं बलूचिस्तान के अमन के तबाह नथियूं करे सघनि। बलूचिस्तान के अमन के ख़राब करण में दुश्मन एजेंसियूं मुलविस आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। 44 मरीज़ फौतन जो अंग 22,155 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1052 नवां केस रिपोर्ट। कोरोना केसनि जी हाकारी 2.29% रही। मुल्क में गैस बहरान संगीन सूरत हाल इख्तियार करे वरती। सिंध, पंजाब और KPK में भी CNG स्टेशन बंद थियण जो खदशो। ऑल पाकिस्तान CNG एसोसिएशन गैस बंदिश जो जिम्मेवार वफाकी हुकूमत की बद इंतजामी के करार ॾेई छॾियो। कुछ तेल कंपनियुनि अॼु खां कराची में पेट्रोल सप्लाई करण खां मुआज़रत करे छॾी। शिकारपुर वेझो गोलो दड़ो थाने की हद में ओढा ऐं खरूस खूनी तकरार ॿीहर भड़कियो थियो। फायरिंग में पीउ पुट क़त्ल। मार्जी वैलन में हुजूर बख्श ऐं अवेस ओढो शामिल। धुरनि में छुटाण बरक़रार। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। पुराणे तकरार तां ॿिन्ही धुरनि जा 20 खां वधीक माण्हू क़त्ल थी चुका। कंदकोट वेझो ॻोठ गुलबैग मोहम्मदानी में पुलिस की बदनाम धाड़ियल मुश्की मोहम्मदानी और रहीमदाद मोहम्मदानी के घर से चढ़ाई। पुलिस और ॾोहारनि विच में फायरिंग की डेवट। पुलिस ॾोहारनि के थाकन के बाहि ॾेई छॾी। ॾोहारी फरार थियण में कामयाब। कोयटा में अणॼातल हथियारनि जी फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। मुबारकपुर ऐं भरपास वारनि इलाइक़नि में उड़ी ते ज़ाब्तो न आयो। हिकु मासूम नीगरी फौत थी वई। फौत थियलनि जो अंग वधी 15 थी वियो। माहिर डॉक्टरनि की टीम मोकिले उड़ी ते ज़ाब्तो आंदो वञे। ॻोठाणनि जो मुतालबो।
नौशर अफरोज लग गुट जुमन राजपुर जो रहवासी नौजवान वसीम राजपुर पुरस्कार नमूने को वारिस परेशान नौजवान के चाचे अगवा जो शख्स दायर करने से वत हिनन जी कंहिंसां का दुश्मनी ना है। आई नबी सर रोड वेझो ज़मीन ते मिर्चनि जे फसल के भाण सां गॾु ज़हरीली तीर मार दवा इस्तेमाल करण सबब 10 हारी बेहोश थी विया, अस्पताल मुंतक़िल।